नाज़रीन खबरुनि जो सिलसिलो जारी आहे। के कंदकोट ख़बर ॾिना। कंदकोट वेझो दुरानी मेर थाणे जे हद दौदो चौकी वटि धाड़िलनि पुलिस मोबाइल मथां अंधाधुंध फायरिंग शुरू करे ॾिनी। हिक ई वक़्त में पुलिस पिकट ऐं दुरानी मेर थाणे जे गश्त कंदड़ पुलिस मोबाइल ते धाड़िलनि जदीद हथियारनि सां फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं नतीजे में पुलिस मोबाइल ते मामूल मूजिब गश्त कंदड़ पुलिस एहलकार इनायतुल्लाह ऐं गुलाम हैदर भइयो मौके ते शहीद थी विया, जॾहिं त मोबाइल ड्राइवर प्यारो मलक ऐं पुलिस जमादार अता मोहम्मद मुसवरी ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त पिकट जे एहलकारनि पारां हथियार बंदनि मथां बि फायरिंग कई वई, पर हथियार बंदनि हमलो करण बाद फरार थियण में कामयाब थी विया। होॾां शहीद एहलकार ऐं ज़ख़्मी खे पुलिस खणाए कंदकोट जे सिविल अस्पताल पहुचायो। शहीद पुलिस एहलकार ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल आणण ऐं अहिड़े वाक़िए जी ख़बर पवण शर्ती वॾी तादाद में पुलिस एहलकार ऐं शहरी ऐं SSP कश्मीर कंदकोट सिविल अस्पताल पहुतो। कंदकोट सिविल अस्पताल मां शहीद पुलिस एहलकार जे पोस्टमार्टम बाद मर्द संदसि वारसनि हवाले कया विया। शहीद पुलिस एहलकार मां हिकु पुलिस एहलकार पन्नू अकिल जो रवासी ऐं ॿियो कंदकोट वेझो क्यास भइयो जो रवासी हो, जॾहिं त शहीद एहलकार गुलाम हैदर भइयो जी जनाज़े निमाज़ अदा कई वई, जंहिंमें DC मुनवर अली मटियाणी, SSP असद रज़ा शाह, रेंजर्स जे आला ऑफिसरनि समेत सभिनी माण्हुनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो awami news hd।